له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفينا وحبيبنا وحبيب ربنا ونبينا وصفينا ومولانا ومحبوبنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الأخلاء يومئذ بعضهم لبعض عدو إلا المتقين يا عباد لا خوف عليكم اليوم ولا أنتم تحزنون الذين آمنوا بآياتنا وكانوا مسلمين صدق الله مولانا العظيم وبلغنا حبيبه النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا ومحبوبنا محمد وعلى آله وصحابه وبارك وسلم عليه تسليما سبھی صلاۃ کرو پیارے حضور سے بلند آواز اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحابه وبارك وسلم عليه تسليما وری دو بلند آواز درود شریف मुझा प्यारा अजीजो भाइरो दोस्तो रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात जा हजार शुक्राना एहसान जै असां अवां खे ईद जो मौक़ो नसीब फरमायो अवां सभिनी खे ईद जूं लख लख मुबारक वरस दोस्तो दुनिया में कानून त को भी शख्स जे करें कंहिंखे मजदूर मुक़रर कंदो आहे या को मजदूर कंहिं वटि कमु कंदो आहे त पोइ महीने में या 15 ॾींहं या 6 महीने उन मजदूर खे कठे करे सभिनी खे ऐं इनाम बि ॾींदो आहे ऐं उन ॾींहं ते उन्हनि खे तनख़्वाहूं बि ॾींदो आहे पघारूं बि ॾींदो आहे ऐं हुननि जी हिमत अफ़ज़ाई बि कंदो आहे असां ई तव्हां जे लाइ अल्लाह जी ज़ात बाबरकात 11 महीननि जे गुज़रण खां बाद में हिकिड़ो महीनो मोकिलियो उहो रमज़ान शरीफ़ जो बरकत भरियो महीनो रहमत भरियो महीनो अल्लाह जल्ल शान अमन वालू जे मग़फ़िरत ऐं बख़्शिश जे बहरनि जो महीनो रब्बुल आलमीन फरमाओ तो रमज़ान शरीफ़ 11 महीना मुंहिंजे बाननि गुनाह कया आहिनि ज़िनाऊं कयूं अथनि चोरियूं कयूं अथनि बेहयाई कई अथनि बुराई कई अथनि 11 महीना उन्हनि खाधो आहे पीतो आहे 11 महीननि में उन्हनि खे नफ़्स बि लॻल हो शैतान बि लॻल हो पंहिंजा दफ़्तर जेके समूरा गुनाहनि सां कारा करे फिटा कया हूं 11 महीना गुज़रिया 12 महीने तूं वञ हिकिड़ो महीनो तूं वञ तो में मां शैतान खे बि बदिराए थो छॾियां सरकश जिन बि बदिराए थो फिटा कयां को बि वधीक न हुजे ओ रमज़ान शरीफ़ तूं वञ पहिरें तुंहिंजे ॾहाके में मां रब रहमतूं वसाईंदोमान चंड ॾिठो शैतान बधो जिन बि बदिजी विया सरकश जिन सभई काबू लॻी विया अल्लाह जे रहमत जी वसकार शुरू थी वई रहमतों पहिरें ॾहाके में मुंहिंजूं रहमतूं शुरू थी वेंदियूं ॿिए ॾहाके में मां अल्लाह ताला गुनाह बख़्शींदोमान टियों ॾहाको थींदो त जहन्नम जे लिस्ट मां कढी जन्नतनि जे लिस्ट में दाख़िल कंदोमान इहो बरकत वारो महीनो आयो क़द्र जेको कई सो त तोखे सुझंदो हा साईं इन महीने जी जेका शनास रखियई ऐं महीने जी जेका लॻ हया थियोसीं सो त असांखे सुझे पियो त असां छा कयो
अल्लाह जी ज़ात बरकात महीने जे गुज़रण खां बाद में पहली तारीख शवाल जो चंड नजर आयो, ईद उल फितर जो मौको रखायो, छाजे ला रखायो। अल्लाह जी ज़ात बरकात फरमाए मुझे बानन रोजा रखा, मुझे बानन रात जो तरावियूं पढ़ियूं, कुरान करीम ॿुधऊं। मां अल्लाह जी ज़ात बरकात जे दीन जे लाइ वक़्तु ज़ायो कयूं, पंहिंजे वक़्त खे सीड़ायूं। या रात मां रब इनाम जी थो कयां, इन ॾींहं में मां रब इनाम विरहाईंदुसि। हिन ॾींहं जो हिते नालो आहे लैलतुल फितर या ईद उल फितर। आसमाननि ते नालो लैलतुल जाइज़ा यानी इनाम विरहाइण जी रात। फरमाईंदो मलाइको मुंहिंजा बाना कट्ठे थी वञनि, ईद उल फितर जे पढ़ण जे लाइ मैदान में आया हम। मां रब जी ज़ात बरकात खे ॿुधायो त मां कहिड़ी हिननि खे नेमत अता फरमाया। मां जज़ाउ अजीर न वफ़ा अमलहू, ॿुधायो जेको मज़दूर मज़दूरी करी चे तंहिंखे छा दर्जो ॾियां। अॼोके ॾींहं जे लाइ रब जा मलाइक अर्ज़ कया मुंहिंजा साईं तो रब्बुल आलमीन जी ज़ात बरकात जी मर्ज़ी आहे, तू ॾियण वारो आ, सखी तू आ। असां सॼे महीने में ख़ुशी पे थे कई, अॼु दुनिया जे तख़्ते ते ईद आहे पर रब जा मलाइक रहंदा हूंदा। रब फरमाईंदो मलाइक छो थारो, तव्हां बि त ईद कयो। अर्ज़ कंदा मुंहिंजा साईं रमज़ान शरीफ़ चंड नज़र आयो, तुंहिंजे उम्मत जा रोज़ा लिखंदा हुआसीं, हिकिड़ो फर्ज़ पढ़ंदा त 70 फर्ज़नि जा दर्जा लिखंदा हुआसीं, हिकिड़ो नफ़िल पढ़ंदा त फर्ज़ जो दर्जो लिखंदा हुआसीं, हिकिड़ी नेकी कंदा त 10 गुनाह मिटबा आहिनि, 10 दर्जा जन्नत में बुलंद थींदा आहिनि, 10 सवाब लिखंदा आहियूं। अॼु रमज़ान शरीफ़ गुज़री रहूं था जो तुंहिंजे मोहम्मद करीम जे उम्मत जूं नेकियूं घटि थी वेंदियूं ऐं असां तो ॾाढी ख़ुशी कई अल्हम्दुलिल्लाह। हुए अल्लाह जी ज़ात बरकात को पूरो सुर हाणे त रमज़ान शरीफ़ गुज़री वियो, मुंहिंजा अदा इन रमज़ान शरीफ़ जो क़द्र आहे त अल्लाह जे प्यारनि खे दुरूद मुंहिंजे मोहम्मद अरबी ते पढ़ के अर्ज़ कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। वरी ॿ दफ़ो बुलंद आवाज़ दोस्तों नबी पाक ने सलात सलाम जी ज़ात बरकात फरमा तखलूफ फम साइन अतियब इंदल्लाह मिरिहिल मिस्क। गुनहगार वात सां गिलाऊं भी करे थो, वात सां कूड़ भी ॻाल्हाए थो, वात सां गारियूं भी ॾींदो आहे, वात गंद में भरियल हूंदो आहे पर जन रमज़ान जे महीने जा रोज़ा रखंदो आहे। मुंहिंजे मदीने वारे महबूब रखतूं पवनी उथी रमज़ान जा रोज़ा रख, चुरंदो बिस्तरे में अञा हंध में चुरी उथी वेहंदो आहे, उथी वेहंदो आहे। अल्लाह जो मलाइको हथ खे चुमी ॾेई चवंदुसि बारक अल्लाह फीक या वली अल्लाह, ओ रब जा दोस्त तुम्हें बरकतूं जो तूं रोज़े जे नियत सां उथियो। पैर में जुती पाईंदो, उहे जूता दुआ घुरंदा अल्लाहुम्मा सब्बित कदमई अल सिरात, ऐं मौला रोज़े रख जे नियत सां पैर में मूं बूट खे पातो अथसि, इन पैरनि खे सही सलामत पुल सिरात तां पार पहुचाए। रोज़े जे नियत सां वुज़ू कंदो आहे, हथ वेही धोंदो आहे, हथनि जा गुनाह छॾंदा, वात जी गुरड़ी कंदो आहे, वात जा गुनाह छॾंदा, नक खे धोंदो आहे, नक जा गुनाह छॾंदा, मुंहं खे धोंदो आहे, मुंहं जा गुनाह छॾंदा, ॿाहुनि खे धोंदो, ॿाहुनि जा गुनाह छॾंदा, मथे जी मख कंदो, मथे जा गुनाह छॾंदा, पेरनि खे धोंदो आहे, पेरनि जा गुनाह छॾंदा। रब चवंदो मलाइको इहे जेके उज़वा धोतई तंहिंजा त गुनाह धोइण सां लही विया, पर जेका जान रहियल आहे तंहिंखे मां रब जे रहमत जे पाणी सां धोई पाक बनायो त रोज़ेदार ते गुनाह रही कोन। अल्लाह अल्लाह हज़रत बिटे फरमाए थो त वखर ढेर ढेर पर विहाइण वारा वेसला कन विहाए वस कयो वखर वॾी वेर पर कनी कंदे सेर वखर विकामी वियो। ओ मुंहिंजा भाउ तो रोज़ान रखिया, रोज़नि खां सवा तो महीनो गुज़ारियो, बेली अल्लाह जो कसम से फ़ैसिलो कर त रोज़ेदार मरी विया तूं बची। हाँ अरे हिकिड़े महीने जे करे 11 महीननि जा गुनाह रब तुंहिंजा बख़्शे हा। सॼो ॾींहुं तो गाहनि में कमदनि में झणगनि में झाड़नि में दुनिया जे खेलनि में सिनेमानि में चाहनि में गुज़ारे पिटा कई। इहो को सोची त मूंखे रब जी ज़ात बरकात रे हलणो आहे। अॼु मां दुनिया ते कम जे गणतरी में आहियां पर नेठि मूंखे आख़िरत जी गणती करणी आहे। केरु हलंदी बा हेतिरा रोज़ का मिट माइट अरीज़ करीब मरनि बसि त कंहिंसां तूं गॾी सुतो आहीं क़बर में जो ॿियो तोसां गॾु हलंदो। अरे केतिरा तोसां गॾु रहण वारा गुज़ारे विया, हथनि सां इमाम शाह साईं जे मुक़ाम में पूरे आए, ॿिए हंधि पूरे आए, पर सोची करे त मूंखे बि ने कारे कलर में हलणो। नबी पाक करे सलाम जी ज़ात बरकात जे दीन जो कुझु दर्द रखियां टको पैसो हिसाब करियां। सॼो महीनो अल्लाह जी ज़ात बरकात हो, को तोखे फिक्र थियो त मां अल्लाह जे क़ुरान खे ॿुधां या मस्जिद में तरावीह पहिरियों लड़ी वञी को तरावीह पढ़ां? न, अफ़सोस आहे साईं, काफ़िर वाणिया
मजूसी नसारा यहूदी बाह जा पुजारी एक ना तो दुख कोन थे दुख तो जो थे जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह भी पढ़ी तो कुरान करीम हाथ भी तो कढी रही ये कोने को तो को 12 महीना हो अरे हिकरो महीनो 11 महीने का बाद में हिकरो महीनो हजरत नबी पाक अलैहिस्सलाम जो प्यारो सोट खैबर जो फातिह हजरत अली शेर खुदा वाह वाह अल्लाह जा प्यारा हां से शेर खुदा जे औलाद मा सैयद आहिन सादात आहिन पीर आहिन हां से अजकल त सा के लज थी थे अल्लाह जे कुरान था हजरत अली साईं का पुछंदा के बोला तो के कहियूं शयूं प्यारियूं हन ये कौन तो फरमाए तो बोस्की जो पटको टेटरुन जी कमीज गुलन वारो रूमाल मुखे प्यारो वां च बधी वेही रहा मुखे प्यारिया फरमाए तो न मुहे दरे करार के टे शयूं प्यारियूं हन के भला साईं कहिड़ी शइ प्यारी अथई फरमाए तो ज़रब सैफ हिक मां अलीअ जी दिलि चवंदी आहे मैदान जंग जो जे मुंहिंजे हथ में तलवार हुजे त काफ़िरनि जे कंधनि ते वहाईंदो रहां अल्लाह अल्लाह खैबर जी जंग पई थी थे वॾे में वॾो किलो खैबर जो मूं अखियुनि सां पंहिंजे ॾिठो जो ये मथे निहार त पटको पियो लहे एॾो मथे किलो आहे 1250 मण तोर हुजो ने दरवाज़े जी जंहिंखे 70 ॼणा गॾजंदा त सिधो करे न सघंदा हुआ उथराए न सघंदा हुआ अहिड़ो दर खैबर जो यहूदी बंद करे वेही रहा हजरत नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत फरमाए दाली शेर खुदा ॿिया मोटी आया तोखे किलो फतेह करणो आहे अरे सोकर महबूब अखियूं थी पे तुम सूर ॾाढो आहे तमें का घबराए न दवा बि कोन कराईंदो साईं जो मोहम्मद डॉक्टर तंहिंखे कहिड़ी तकलीफ़ रहंदी अखियूं खोल पंहिंजे वात जी लिब हजरत अलीअ जी अखि खे लॻाइनि था पिया उहा थुक मुबारक लॻी आहे त अखियुनि जो दर्द लही वियो तमें दाली तलवार खण खैबर जे किले ते चढ़ाई कर दरे करार जंहिंखे 1000 पहलवान जो सरदार सॾींदा हा मरहब नालो अथसि अलीअ खे चए थो शेर खुदा तूं 12 नंढी उमिरि जो तूं मुंहिंजे मुक़ाबले में कीअं आयो आहे हैदर फरमाए थो त ॻाल्हि ॿुध मुंहिंजी उमिरि खे न निहार मुंहिंजे बचपनी खे न निहार मुंहिंजे नंढी हयाती खे न निहार 3 ॻाल्हियूं कई कबूल मोटी बेहत करे वञ या तलवार अव्वल तूं वहा मता थी त अलीअ मूंखे वारो न ॾिनो तूं अव्वल वहा पोइ मुंहिंजो वारो हज़रत अली साईं खे मोकल मिली हज़रत अली साईं मोकल ॾेसि हिनखे तलवार हथ में आहे मथां तलवार पियो थो वराए शेर खुदा तलवार गुसाई आहे हाणे शेर खुदा जो तलवार वराई त हुन चयो त अली तुंहिंजी तलवार मूंखे कुझु बि कान कंदी छो चए थो निहार मुंहिंजे बदन ते 2 पितल जूं ज़िरियूं ठहियल आहिनि जिन मां तलवार लॻंदी कान मथे में लोही टोपलो पियल आहे तलवार कान लॻंदी आहे अॻियां ढाल पियो थो रेशम जी तलवार कान कटींदी आहे तूं कीअं मूंखे तलवार सां मारे सघंदे हैदर फरमायो त वाकई तोखे ॿियनि जी तलवार कान वढींदी पई ज़ुल्फ़िकार हैदर आहे ईंदी त छॾींदी कान का मथां जो तलवार थो वराए हुन ढाल खे कपे थो हुन लोही टोपले खे कपे मग़ज़ खे कपे ज़िरियुनि खे कपे जान खे कपे घोड़े खे कपे पट ते तलवार सभु टुकड़ा टुकड़ा थी विया तलवार पट ते लॻी उताई किशमू पाणी जो वियो अञा ताईं वहे पियो ने में अरबनि जा बाग था आबाद हैदर करार दरा दरा बनाए तॾहिं ने दर खे ॿाहिरि कढी हिकिड़े हथ में उन दर खे थो जले ॿिए हथ में तलवार थो वहाए पुछो कि भाउ छा तोखे प्यारो आहे फरमाए 3 शयूं कहिड़ियूं हिकिड़ो दिलि चवंदी आहे मुंहिंजे हथ में तलवार हुजे तलवार वहाए चई ॿियो छा घुरंदो आहे फरमाए थो ॿियो दिलि चवंदी आहे किराम दैफ़ ग़रीबनि खे मानियूं खारायां मिस्कीन जी मदद कयां मां हैदर जे सखा जो दरवाज़ो खुलियल रहे सलात पढ़ता रोजा बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा वरी ॿ दफ़ो शौक़ ऐं मोहब्बत दोस्त ग़रीब जी इमदाद करण मिस्कीननि खे खाराणी रब जी दात आहे जंहिंखे नसीब न की मर्द ते न की औरत ते न की नंढे ते न की वॾे ते जंहिंखे रब नवाज़ एक बादशाह जी न्याणी हुई नंढड़ी उमिरि जी आहे हमेशा सखाव कंदी हुई अल्लाह जे नाले ते ख़ैरातूं ॾींदी वज़ीर हो उन चयो ॻाल्हि ॿुध तो हिन छोकिरीअ खे कुंजियूं ॾेई छॾियूं आहिनि पैसा बि लुटाए पई कपिड़ा बि लुटाए पई कयो छा बेवकूफ़ आहीं छा बेवकूफ़ त कोन हा पर कुंजियूं खसांसि थो उन नंढी न्याणी खां कुंजियूं खसियाईं पैसा खसियाईं बदन जा ज़ेवर बि खसियाईं फ़क़ति बदन ते कपिड़नि जो वॻो आहे बि मानी खाइण लाइ ॾेसि ये बात छो मूंखां खसी जे मां तूं फ़क़ीरनि खे लुटाए पई थी नी तोखे ख़बर कान्हे का खज़ाने जा पैसा खुटाए छॾींदे हिन जे करे अवेर सल कपिड़ो खपंदी त मां पाण वठी ॾींदोमांइ बाबा तुंहिंजी मर्ज़ी हिकु दफ़े शाही महलात जे दरवाज़े ते वेठी हुजे अल्लाह जी कुदरत हिकिड़ो फ़क़ीर आहे
दरवाजे ते बीठा ॾिस नंढड़ी न्याणी वेठी आहे, चयसि अम्मा जी फ़क़ीर अम्मा मां तुंहिंजो नालो ॿुधी आयो आहियां, अल्लाह जे नाले ते सखावतूं कंदी आहियां, रब जे नाले ते कुर्बानी कंदी आहियां, महिरबानी कर मूंखे कुझु ख़ैरात ॾे। चई फ़क़ीर मां ख़ैरात वाकई ॾींदी आहियां, पर बाबा साईं मूं ते पाबंदी विझी छॾी आहे, हथ में का बि शइ कान बची आहे, जे भला जे न बची आहे त भला मां वञा थो। फ़क़ीर थोरो अॻिते हलिया त नंढड़ी न्याणी रोए पुछांसि तो मां छा जे लाइ पई थी रोई? चए थी फ़क़ीर असां रां थी पई त मां जीअं जो ख़ैरातूं शुरू कयूं हुयूं, कॾहिं मुंहिंजे दर तां रब जो नालो मोटी कोन वियो हो, अॼु राति त को निभागो ॾींहुं आयो आहे जो रब जो नालो ख़ाली मोटियो थो वञे। पर फ़क़ीर और ते हली आहे ख़ैरात ॾियां। फ़क़ीर मोटी आयो आहे, वारनि जे चोटीअ में मोती पियो होसि, ॾाढो महांगो मोती, लख रुपया क़ीमत हुअसि। चए फ़क़ीर मोतीअ खे छोड़, इहो मोती रब जे नाले ते खणी वञ। चए त अम्मा मूंखे कहिड़ी मजाल जो मां शहज़ादी जे वारनि खे हथु लाहियां, मतां मूंखे सुभाणे को ॾिसे त माराए फिटो करे मां वारनि खे हथु न लाहींदो हुअमि। पाण वारनि खे वराए ऐं खोलण थी शुरू करे, खुले न पियो। चए थी फ़क़ीर बीह, घर ॾे वई आहे, कैंची खणी आई आहे, उहा चोटी मोतीअ सुधी कटे अलाह जे नाले ते ख़ैरात थी करे, हीअ वी ख़ैरात ॾेई बस थी करे वज़ीर मथां आयो आहे। फ़क़ीर वेंदो रहियो, बादशाह खे ख़बर पई, वठी अचोसि, वठी आया। अम्मा तोखे लॼ कान थी त तो वारनि जी चोटी कपाइनी आहे? चोटी कपनि ए बा तो छा कयो आहे? चए थी बाबा मूं कान कटी आहे। डप थियसि, चाहे थो कूड़ न हण मां मारींदो मां। चए थी बाबा मूं कान कटी आहे। चए थी ना मां पेश कर, ॿिपहरी जी अज़ान आई आहे। चए थी बाबा निमाज़ जो टाइम थियो आहे, तूं बि निमाज़ पढ़ मां बि निमाज़ पढ़ां, पोइ लिकी कान थी वञा, मोती बि हाज़िर थी कयां त चोटी बि हाज़िर थी कयां। हा साईं तोखे बि ॾाढो निमाज़ जो शौक़ु आहे, पेर सवंदा बि मस्जिद में, लॼ थींदी अथई न। हा निमाज़ पढ़ थींदी, मोली छुटा त असीं बि छुटंदासीं, सुधरियल पुट रहींसीं। हा अरे कंहिं ते थोरो थो करी, कंहिंजे मथां एहसान थो करी। लाउड रात जो आधी रात वॼे थी, वॾो सुख थी वियो आहे लाउड मां। कहिड़ो यार मोली थो थारे, असीं यकदम मानी 50 ठका था मिलते। मोली तो कहने तो थारे तू कम सां वञ, लाउड इन लाइ थो वॼे त तूं कमनि सां वञ। अरे यादि रखजां, रब जी ज़ात आहे, बरकात जा वण टिण कख पन क़यामत जे मैदान में शाहिदी ॾींदा त वाकई अल्लाह जे बांगे बांग ॾेई सॼो थिए पियो रही न। तुंहिंजे मथां दलील कान थियो अथई, तुंहिंजे मथां गवाह कान थिया अथई, तुंहिंजे मथां शाहिद कान थिया अथई। पतो पवंदो जॾहिं सकरात जी सख़्ती ईंदी, अमड़ रीहूं कंदी, बाबो अछंगारो ॾींदो पर छॾाईंदो केरु बि। हा जॾहिं क़बर जा भीड़ा ईंदा, जो हिकिड़े पासे जा हॾा ॿिए पासे खां लॻी वेंदा, जॾहिं कहार जा कहरी मलाक मत्र आणींदा, जो जीअं जो क़बर में मत्र को लॻंदो त जान ज़रा ज़रा थी वेंदी। रब चवंदो त न छॾियोसि, वरी नओं जिस्म ठाहे थो ॾियां, वरी कुटियोसि त पतो पए तव्हां छा अलाह जे सॾ ते न थिया। हा वॾा अखियूं बंदि करे फिटियूं कई, सोची न कंहिंजो घर आहे, कंहिंजो सॾा, केरु थो मूंखे सॾे रहे, छा लाइ सॾ थी रहियो आहे? अरे तोखे वंगार कोन था वणनि, तोते बजू कोन थे ढोयोसीं, तोखे भाण कोन थे खणायोसीं, रब जे घर लाइ सॾ पे थिए चई, अल्लाह जे निमाज़ लाइ सॾ पे थिए चई, रब जे क़ुरान जे ॿुधण लाइ सॾ पे थिए चई। अची त विख विख जो दर्जो रब तोखे रिहा कस, कंहिंखे पे लाइ सोची कोन कोसीं। दोस्तों अर्ज़ पे थे कम हज़रत नबी पाक अलैहि सलात सलाम जी ज़ात आहे, बरकात जी प्यारी आहे, बादशाह जी न्याणी आहे। बादशाह खे चए थी बाबा तूं बि निमाज़ पढ़, मां बि निमाज़ पढ़ां, पोइ मोती बि हाज़िर थी कयां त चोटी बि हाज़िर थी कयां। दुरूद पर नबी पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। वरी बि बुलंद आवाज़। नंढी न्याणी आहे, निमाज़ फर्ज़ बि परे थी पई, सुन्नतूं पढ़ियूं त हाणे नफ़ल कज़ा हाजत थी करे, कज़ा हाजत जो बि नफ़ल हूंदो आहे, तकलीफ़ ईंदी आहे, मुसीबत ईंदी आहे, मुश्किलात ईंदी आहे त नफ़ल पढ़ी ऐं पोइ हिकिड़े दुआ हदीस पाक घुरबी आहे त अल्लाह ताला मुश्किलात आसान कंदो आहे। हे नंढड़ी न्याणी सजदे में वई आहे, नफ़ल शुरू करे रोए थी ज़ार ज़ार, पीउ खे तलवार हथ में आहे, मथां ते बीठो अम्मा मकर जो रोन फिटो कर, मथो मथे खण। ये सजदे में आ, अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि, रोई चए थी मुंहिंजा मौला तोखे ख़बर आहे त मां ज़ान्याणी कान, तोखे पतो आहे त मां ठग कान आहियां, मां दगाबाज़ कान आहियां, मां गद्दार कान आहियां, मूं बुराई कान कई आहे। मुंहिंजा मौला तो रब जो नालो आहे, मूंखे ख़ाली मोटाइण लॼ पे थिए। ओ मुंहिंजा रब साईं, मूं तो रब जे नाले जो नंग रखां, मूं न्याय जी लॼ जी तूं रखजां।
मुखे माण्हुनि में ख्वार न कर, बाबे जॻह ख्वार न कर। माण्हू मूंखे छा चवंदा, दुनिया मूंखे ताना हणंदी। ओ मुंहिंजा रब तूं यतीम जो यार, मिसकीन जो मददगार मोहम्मद अरबी मेर थी कयां। उन सुहिणे जे सदके मूंखे ढकजां, मूंखे पनाह ॾिजां। अॼु बाबे जॻह बि ख्वार थींदसि, दुनिया बि मूं ते ताना कंदी त ख़राब हुई बुछड़ी तरह फ़क़ीर खे निशानियूं ॾिनाई। दुआ घुरी बस पई थी करे, अल्लाह ताला चयो जिब्रील दुनिया जे पते ते जन्नती मोती पहुचा, वार मां थो वधायां, मोती तूं गंढी सब बाबे खे ॾेखारे त मोती बि मौजूद आहे, त चोटी बि मौजूद आहे। सही देखा मथो मथे पई थी करे, ईद थी वई त बहारी थी वई आहे। चए ओ बाबा ॿुधे ॻाल्हि ते न लॻबो आहे, जे मां छा कयां, वज़ीर मूंखे ताना था हणनि, माण्हू मूं ते टोकूं था कनि। रओ लाहे थी चए थी बाबा निहार, निहारे त बादशाह खां दाह निकिरी वई आहे। चए त मां जे सारी बादशाह क़ुर्बान का अथनि, हिकु मोती जे बराबरि कोन थींदो। ही मोती किथां जो आहे? चए थी बाबा तुंहिंजी बादशाही फना वारी आहे, ही उन रब ॾिनो आहे जंहिंजे बादशाही खे फनायत आहे ई कान का। इहा ईमान, इहा ई मोहब्बत अल्लाह जे ज़ात जी, इहो दर्द रब्बुल आलमीन जे दीन जो। हज़रत नबी पाक करे तव्हांजो प्यारो हैदर फरमाए थो, टे ॻाल्हियूं मूंखे वणंदियूं। कहिड़ियूं अम्मा? कहिड़ियूं कहिड़ियूं साईं? फरमाए थो हिकु वणंदो आहे त मां जंग खणी तलवार खणी जंगियूं कयां, ऐं ॿी ॻाल्हि वणंदी आहे त मां अल्लाह जी ज़ात बरकात जे नाले ते मिस्कीननि खे मानी खारायां। हज़रत फातिमा ज़हरा ख़ातून जन्नत, मुंहिंजे मोहम्मद अरबी जी न्याणी, राति जो रब जो क़ुरान पढ़े, ॾींहं जो रोज़ा रख। रमज़ान शरीफ़ खां बाद में हज़रत इमाम हसन हुसैन बीमार थी पए। अरे कहिड़ा हसन हुसैन ख़बर अथई अब्बा? हाँ, उहे हसन हुसैन जन जे शान जे अॻियां अकुल हैरान, जन पंहिंजा बचड़ा करबला जे मैदान में उञायल बुखायल कटाया तुंहिंजे मुंहिंजे छॾाइण लाइ, तुंहिंजे मुंहिंजे दुआ लाइ, तुंहिंजे मुंहिंजे भलाई लाइ। इमाम ज़ैनुल आबिदीन साईं खे ॾिसंदा था, सुभान अल्लाह, हथनि में हथ कयूं लॻियूं पयूं आहिनि, पेरनि में डंडा ॿेड़ी लॻी पई आहे। जॾहिं करबला जे मैदान खां ॿाहिरि था कनि, चवंदा इमाम ज़ैनुल आबिदीन उठ ते सुवार थी। फरमाए थो उठ ते सुवार कोन थींदुसि। ऐं छो? इमाम साहब पंधु परे अठ जहिड़ा सुवार न पियो थो थी। फरमाए थो अदा सुवार कीअं थियां? मुंहिंजे अमर उठ खे उठ ते तव्हां सुवार बनायो आहे, मुंहिंजी सकीना भेण खे तव्हां पुठियो घारे उठ ते सुवार बनायो आहे। उन्हनि जे उठ जी महार ॿिए खे कान कोन ॾींदुसि। मां हुसैन जो पुटु आहियां, मां मोहम्मद अरबी जो बचड़ो आहियां, मां पंहिंजे अम्मा जी उठ जी महार पाण थो छिकियां। चवनि था साईं तुंहिंजे हथ क़ाबू लॻा पिया अथई, चए गिचे मुंहिंजी महार वेड़े छॾियो, पंधरो बि कंदुसि, महार बि छिकींदुसि, अल्लाह जे ज़ात बरकात निमाज़ूं बि पढ़ंदुसि, रब जे ज़ात जो क़ुरान बि पढ़ंदो हलंदुसि, पर रब जे ज़ात बरकात खे नाराज़ न कंदुसि। हथनि में डंडा ॿेड़ी, पेरनि में ॿाहनि में हथ कयूं लॻियूं पियूं, उठ जी महार पंहिंजे गिची मुबारक में वेड़े थो पियो। कन थोरे त बाबो हुसैन सीरीने जे पिया उते पियो थो क़ुरान पढ़े, ज़ैनुल आबिदीन हलंदे पियो थो क़ुरान पढ़े। हा तूं बि उमती आहे साईं, तूं बि हुसैन जो औलाद छॾाइण वारो आहे, तोखे बि अल्लाह जे क़ुरान जो हया हूंदो। इमाम ज़ैनुल आबिदीन साईं ज़ार ज़ार रंदो पियो थो वञे, क़ुरान पढ़ंदो पियो थो वञे। हिकिड़ी मंज़िल तई कई अथनि, ॿी मंज़िल तई कई अथनि, टी मंज़िल आई आहे। ॾिसंदा पिया त रस्ते ते जो पोड़ी बीठी आहे, अखियुनि मां पाणी पियो थो वहे। काफ़िले वारनि खे ॾिसी चए थी अदा अल्लाह जो नालो अथव, मूंखे ॿुधायो त इमाम ज़ैनुल आबिदीन कहिड़ो? फिरी आया माई छा कनि ज़ैनुल आबिदीन खे? चए थी 7 रातियूं थियूं आहिनि, मुंहिंजे पुट खे वॾे में वॾी बीमारी हुई, मां राति खां बि नंढो आहे, ॾिसां थी पई त हिकिड़ो जान बीठो आहे। मूंखे चए थो कुरारी तुंहिंजे पुट जी बि का दवा कान अथई, ॿियो को दारू कोन अथई। सुभाणे मोहम्मद अरबी जो बचिड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन कैदी पंजी रस्ते खां लॻंदो, उनखे वठी पंहिंजे पुट खे दुआ कराइजा त तुंहिंजो पुट चाक थी वेंदो। ॾिसो कहिड़ो आहे ज़ैनुल आबिदीन। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन हालत ॾिसी ॿुढीअ रनो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन साईं खे वठी आई आहे, अचे थी पुटु बीमार पियो अथसि, मथां दुआ थो घुरे, पुटु चाक थी वियो आहे। उहे यहूदी आहे मज़हब जा, उहा औरत बि मुस्लमान थी आहे, उनजो पुटु बि मुस्लमान थियो आहे, उन्हनि जे करे 7 घर उन जा काफ़िर जा से बि मुस्लमान। ही हा जेके हलंदे काफ़िरनि खे मुस्लमान पे थे बनायो, ऐं तूं हलंदे बेहयाई कंदो आहे, बुराई कंदो आहे, हलंदे बुछा कम कंदो आहे, हलंदे दीन खां रोकींदा न, निमाज़ में छा आहे हेॾां। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन साईं ते पियो थो वञे, वेंदे वेंदे दर्द बि ॾिस, तुंहिंजे मुंहिंजे लाइ दुआऊं बि ॾिस, उहो फ़ैसिलो तूं कर। उहो अदा चवंदा आहिनि त अंधे जे अॻियां रण अखियुनि जो ज़ाम, हक़ीक़त आहे जे ॻाल्हायूं दिलि ठारे ॻाल्हायूं, टाइम कोन्हे। अव्हांखे पाण हींअर दिलि तंग हूंदी, अॼु ई था चओ त साईं गर्मी आहे वारो कजां, बचा कजां साईं मौलवी साहिब, सलात नबी पाक ते बुलंदा आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। वरी ॿियो दफ़ो बुलंदा आवाज़।
दोस्तों इमाम ज़ैनुल आबिदीन साईं या तो सभु इमाम अगर बयान कजे तो खुदा जो कसम आहे त न अखि रोअण खां रहंदी न दिलि दाहण खां रहंदी दर्द ॾिसंदे त अकुल हैरान पर हिन हिकिड़े जान जी कुझु ॻाल्हि ॿुध अॻिते वियाहनि राति जो टाइम इमाम हुसैन पाक जी श्री मुबारक नेज़े ते खणी था वञनि श्री नेज़े ते आहे उहो खोलीअ नाले हिकिड़ो कमीणो आहे उनखे नेज़ो हथ में आहे ख़बर तॾहिं पई आहे जो ज़ोर हुनजे हथनि मां नेज़ो हेठि लहण लॻो जंहिं नेज़े जे चोटीअ में श्री लड़की थिए पई उहो नेज़ो ज़मीन में लॻी वियो आहे सभु यज़ीदी छिकण लॻा मथे खणण लॻा नेज़ो खॼी हैरान थी आहे त ॻाल्हि कहिड़ी आहे इमाम ज़ैनुल आबिदीन साईं खे वठी आया ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन तूं नेज़े खे छिके त नेज़ो मथे ठही कोन थो यज़ीदी कमीना आहे इमाम साहिब जे पुठिते ते लकुन हणण लॻा त नेज़ो मथे कर इमाम ज़ैनुल आबिदीन रोई पंहिंजे बाबे हुसैन सिर खे चए थो बाबा हिकिड़ा तुंहिंजे जुदाई जा फट जो हींअर करामतूं छाजे लाइ थो ॾेखारी सीअ खे मथे कर मूंखे धक पिया था लॻनि मूंखे धक न हणाए इमाम ज़ैनुल आबिदीन दरख़्वास्त करे बसि कई आहे हज़रत इमाम हुसैन पाक जी सिरिया ज़बान खोले फरमाए थो बच्चा कुझु ख़्यालु कर पोइ हिते निहारियो अथई त तुंहिंजी सकीना भेण उठ तां किरी पई आहे उहा हेठि दाऊं पई थी करे अब्बा अब्बा हुसैन खे मूंखे सरला पई थी करे तूं त अॻियां पंहिंजे सिर खे क़ुर पढ़ंदो पियो थोरी पर मां पंहिंजे न्याणी खे झग में कीअं छॾियां सकीना खे पाण सां गॾु सवार कर त मां हलंदो मां न त न हलंदो हा पुठी उघाड़नि उठनि ते सवार हज़रत सकीना असांजे खणण जे लाइ पोइ तयार निहारिनि सां नंढड़ी न्याणी आहे चए थी ओ काफ़िर ओ यज़ीद जो कमीना कुझु तरसो त मां रब जी निमाज़ पढ़ां मूंखे निमाज़ जो ख़्यालु पैदा थियो मां तॾहिं उठ तां हेठि लथी आहियां हिकु उठ जी पुठी उघाड़ी आहे ॿियो क़यामत जो मैदान अॻियां अचण वारो आहे जो हिन जहान जा एश ॻोल्हियूं हा त आख़िरत जा ढव कोन मिलनि हा ॾुख क़बूल आहिनि उठनि तां किरी धक खाई बि अलाह जे दीन जो कमु कंदा हा दा तो ईअं असां बि कुझु सोचियो तोखे असांखे बि कुझु हया पियो त असीं छो था ईअं कयूं अरे कंहिंजे मथां थोरो कंदे पंहिंजे मथां भलाई कंदे पंहिंजे लाइ गुण कंदे पंहिंजे लाइ चङाई कंदे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन साईं हेॾा दर्द ॾिठाऊं हेॾा ईज़ा ॾिठाऊं हेॾियूं मुसीबतूं ॾिठाऊं हेॾी मुश्किलात ॾिठाऊं वेंदे वेंदे करबला जे मैदान खां कूफे पहुता आहिनि कूफे खां फिरंदा फिरंदा दिमश्क ॾे विया आहिनि वाट ते हिकिड़े यहूदीअ जो ॻोठु आहे हारान नालो हुजेसि अल्लाह राति जो 12 मंज़िल कई अथनि राति गुज़री पोयों हिसो हुजे राति जो तो हारान जेको ॻोठ जो अमीर हो ॿाहिरि निकिरी आयो क़ौमी नवाब ॿाहिरि जो निकिरी आयो आहे सुभान अल्लाह अचे पुछा थो करे त ॿियो ख़बर ई कंहिंजो काफ़िलो आहे चयोसीं इमाम हुसैन साईं शहीद जो काफ़िलो आहे चई ॿियो ख़बर इमाम हुसैन जी सिरी किथे आहे चऊं पेती में बंद आहे चए थो मूंखे मुंहुं कढियो त मां सिर जी ज़ियारत कयां चऊं त न छो कि असांखे बादशाह जी मना थियल आहे यज़ीदी कुत्ता पैसा रिश्वत वठंदा था दुनिया दौलत वठी ऐं राति जो चाबी उन हारान खे ॾियनि था त आधी राति जो टाइम गुज़री वियो आहे हींअर पोयों असुर आहे अहिड़ो टाइम वठी वञो केरु ॾिसे कोन को पोइ भली पेटे जो तालो लाइ इमाम हुसैन पाक जे सिर जी ज़ियारत कजां आयो दरवाजे ते पहुतो आहे ॾिसे थो हिकिड़ो जवान खे तलवार हथ में बीठो आहे पुछेसि थो केरु आहे चई मां हाराना काॾे थो वञी जे अंदरि हुसैन जी ज़ियारत थो कयां थी न तोखे मोकल आहे छो चाहे तूं हारान कुझु वक़्तु तरस जा अंदरि निहार नूर लॻो पियो आहे हारान पुछेसि थो कंहिंजो नूर आहे चए थो अदा ही फातिमत ज़हरा जो नूर आहे जेका पंहिंजे बचे हुसैन जे चपनि ते चुमण जे लाइ आई आहे अंदरि निहार पिया था पिया ख़दीजतुल कुबरा नानी बि आई आहे हज़रत बीबी मरियम सां बि आई आहे हज़रत बीबी आशा बि आई आहे ख़ातून जन्नत पंहिंजे बचे खे हंज में रखियो उहा चप ते जिते तलवार लॻल आहे उन टुके वारी जाइ खे चुमे थी पई अब्बा हिन चपनि ते नाले मुहम्मद करीम तोखे चुमियूं ॾिनियूं हुयूं हिन चपनि ते मां ख़ातून जन्नत तोखे चुमियूं ॾिनियूं इन गिचे ते तोखे मूं ख़ातून जन्नत जे खीर जूं लाटूं लॻियूं हुयूं अफ़सोस आहे केॾो तोसां ज़ुल्म थियो आहे हुसैन चए थो मां ज़ुल्म कोन्हे को जे नाले मुहम्मद रबी जी उम्मत छॾाइणी आहे त तलवारुनि जा ज़ख़्म क़बूल करणा क़बूल कंदासीं दर्द क़बूल कंदासीं सूर क़बूल कंदासीं मुसीबतूं क़बूल कंदासीं गुनहगारनि जे लाइ असांखे कुझु करिणो आहे माना उहे बि क़यामत जे मैदान में असां सां गॾु जन्नत ॾे हलनि हुननि हेॾी तुंहिंजे लाइ तकलीफ़ काथी हुननि हेॾा तुंहिंजे लाइ सूर ॾिठा हुननि हेॾा तुंहिंजे लाइ दर्द निमाज़ फर्ज़ आहे कि भला पढ़ंदुसि फरमाए थो पढ़ंदे त सही पर मुंहिंजो ज़ैनुल आबिदीन पुट मुंहिंजो सकीना न्याणी ऐं सभई आया के लॻियूं पियूं आहिनि हुननि खे ख़बर कान्हे त पिर फुटी आहे अलाए कान का उहो हारान हाणे पिर फुटी आहे ॿाहिरि निकिरी बांग जो त मुंहिंजो ज़ैनुल आबिदीन बांग ॿुधी रब जी निमाज़ पढ़े
उन्हें मल मुसलमान चवा उन्हें मल मैदान में चे बांग तो चे अल्लाह अकबर ओ यजीदी बाहर निकला तो केर सो बांग चे संदा पा तो जो को काफर आयो सारे मुसलमान चवा मुसलमान तो कोन था पर मुसलमान नाले जो ना बांग बीरे तो जदा दा बांग किथा सिखवा मैं तो मदरसे में ना मोली वट ना शुक्र तो का जो मुके बांग मुझे मोहम्मद जे बच्चे हुसैन से खारी हां शहीद करबला मुखे तारीम ॾिनी उन मुखे रूहानी तो दर्स ॾिनो आहे मुंहिंजूं विलायती मंज़िलूं तय कयां अथसि मुखे बातिनी सबक बि ॾिना अथई ज़ाहिर बि पढ़ायो अथई मुखे आलम बनाए मोटायो अथसि घड़ी कंहिंजे सोबत में मुखे सभई ॾाढो सहना आहिनि बांग ॾे थो पियो उन बांग जो आवाज़ अंदरि आरान में पहुतो आहे अहल बेतन में रोज़ आहे रब जी ज़ात बाबरकात ही केरु मोकिल जे बांगनि में असां अहल बेतन खे मस्त मस्त बांग जो आवाज़ ॿुधण में आयो हेॾो निमाज़ दीन अल्लाह जी ज़ात बरकात खौफ जो उनके ख्याल हो असा तुझू दिलियों मुझा मिठा पत्थर का भी ॾाढी पत्थर का भी सख्त अल्लाह जे दीन का नफरत रब जे कुरान का नफरत रब जे मोहम्मद मुस्तफा जे शान का नफरत छा के चइबो आहे को तू वढ़ंदे को न कुरान के तू डंडा लछू को नहीं सघने नफरत इहा जो जी मोहब्बत तोखे न मोहब्बत हुजे हा त तू कुरान का परे को न वञी वो मुझा अद्दा साईं अर्ज पेटे कम हैदर करार शेख खुदा जी कुआर हजरत फातिमा ज़हरा सान या बच्चा बीमार थी का बच्चा भी दिल भर बच्चा हां मुझा तुझा पुत्र अब्बो अम्मा जान सब कुर्बान कर तो हुसैन घोट जे कदम जे मिट्टी बराबर न पहिला बच्चा दुआ थी गुर मौला मुझे बच्चन के चाक कजा त मां 3 रोजा रखंदी मां हां तू छा चवंदा मौला साईं पारो कर का मेहरबानी कर त को रंडियूं न चाह को राग कराए ऐं राग काथे वरा रखो ईदगाह जे भित ते पोइ राग करायो अरे ईदगाह अल्लाह जो घर मस्जिद आहे तव्हांखे इहो फिक्र थियो त असीं कंहिंजी बेतज़ीमी था कयूं असीं कंहिंजी बेइज़ती था कयूं हां इहो त पोइ फिक्र कयो आहे त असीं मस्जिद जे ईदगाह ते भित ते छपर बनाए इते था नाचूं नचायूं इते था रंडियूं नचायूं केॾो ज़ुल्म आहे ख़ुदा जो कसम आहे तई भली अदा मूंखे ॻाल्हायो भली तई मुंहिंजूं गिलाऊं कयो भली तई मूंखे गारियूं ॾियो पर रब जे ज़ात जो डप को बेपरवाह त मता कहार जो कहर करे हां बी तव्हांखे जाई कने का शादी तव्हांखे रब इन लाथो करा ॾे पुट थो ॾेव न्याणियूं थो ॾेव अरे उन रब ॾिना अथव उन रब जी त नज़र रखो ॿियनि ॻाल्हि खे त फिटो खणी कयो केॾी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे केॾी बेहयाई जी ॻाल्हि आहे उन मां मानी थी पचाई 3 हिसा कई हिकिड़ो अटो हिकिड़े ॾींहुं हला ॿियो अटो ॿिए ॾींहुं हला टियों अटो 3 ॾींहुं हला हिकिड़ी मानी जेका पचाई अथसि उहा सॼी पंहिंजे लाइ न उन में चोथो हज़रत अली हला चोथो इमाम हसन हला चोथो इमाम हुसैन हला चोथो पंहिंजे लाइ थी रखे जब शाम जो टाइम सिज लहण जो टाइम अल्लाह जी ज़ात बरकात कुरान करीम शाहिदा वयुतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा शाम जो टाइम एक मिस्कीन दरवाजे पे आयो ओ अल बेतो ओ मोहम्मद जा बच्चा रब जे नाले ते मुखे मारड़ी खाराए असी पढ़ियल आलिम मौलवी असी तहज़ीब वारो जवाब को फकीर रखी बाबा माफ कर असा जो बड़ो कुर्ब थी हो वाह मुझे मोहम्मद अरबी जी न्याणी फरमाए थी मुझा हसन पट मानी कर इने फकीर के वनी दैया अमा तू रोज़ो छाते खोलींदे जती बाबा पानी ते रोज़ो खोले सगा थी पई पानी जो ढुक पी रात गुजारे विनस पर रब जे नाले के मोटान मुखातून दे शान वन मानी ने के दैया वा मानी उनके मिलिया वरी बियो दी थियो सागे खादे ते रोज़ो असर मल मानी दी कांती पते सागे खादे ते रोज़ो पई थी रखे वरी शाम जो टाइम ओ सागा जवन जो 150 चार थी करे सागी मानी थिया वरी दरवाजे ते साल अम्मा मा यतीम है अब्बो भी कोने में को अमर भी काने में कहा छोरो छिनु हा सजो ने मदीने जे बाजार में घटन में हलियो हा अज तो फातिमा जे दर ते रब जो नालो खणे मारणी खारा को में जैसे ने मानी ने के दैया अम्मा जी बियो दी हां मैं थी बच्चा वडी गाल करने का बियो दी वडी गाल करने का अन्या भी रोज़ो रखनो टियो दी छो वरी हिकिड़ो कैदी आयो असीर यानी कैदी रस्तो करे अम्मा अल्लाह जे नाले ते मानी ॾींहुं टियों ॾींहुं थियो आहे 3 ॾींहं खां बाद में वो वरी साॻियो मानी जो 150 थी पई पुछे थी केरु आहे अम्मा कैदी आहे जेल मां हाणे छुटो आहे पर मैं जैसे पुट हा मानी उनखे ॾेई 3 ॾींहं रोज़ा रखियाई न विच में मानी आहे न विच में खाधो आहे न विच में चांवर आहिनि न विच में भाॼी आहे रुॻी पाणीअ ते रोज़ा बि रखे त खोले मुंहिंजा मिठा भाउ शान भी तरह मिलियो आहे अल्लाह जी ज़ात बरकात के रिज़्क़ भी ॾिनो आहे खुश भी बनायो आहे पंहिंजी मारड़ी खाई आहे रोज़ा रखी आहे रब भी राज़ी थी पियो आहे ज़िंदगी मोचारी थी पियो आहे क़यामत जे मैदान में पंहिंजे मोहम्मद रबी जे अॻियां मरकी हलूं हाँ सलात पर हुज़ूर ते बुलंद आवाज़
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि वरी बदफ़ बुलंद आवाज़। दोस्तों हैदर करार शेर खुदा का पूछो से तो कहिड़ियूं शयूं प्यारियूं हन। फरमाया तो जंग करण ऐं ॿियो मां अल्लाह जी ज़ात बरकात वात में मिस्कीननि खे मानी खारायां। साईं टियों छा अथई प्यारो? फरमाया तो सौम सैफ ऊन्हारे जी मौसम हुजे पघर में जान गरम लगी पई हुजे मां हैदर करार खे रोज़ो हुजे गर्मीअ जो रोज़ो मूंखे पसंदि आहे। हज़रत अली फरमाए थो त गर्मीअ जो रोज़ो मूंखे पसंदि आहे सौम सैफ। हा साईं महदी छा चई रोज़ो भला वणे थो चींदा सियारे जा चिट जा रख बाबा 40 जो मुंहिंजो बाबो बि न रख। हा ये अॼुकल्ह जा सैयद हू बि सैयद जो अबो न सही हू त फरमाए थो मौला सियारे जे रोज़े रखण में मुर्सी कान्हे का बहादुरी कान्हे का दिलेरी कान्हे का बहादुरी आहे दरे करार जी जो हथ में तलवार हुजे जंग जो मैदान हुजे ऊन्हारे जी मौसम हुजे पघर बहंदो रहे मालीअ खे रोज़ो। हाँ साईं इहे आहे शेर। जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। जो फरमाता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। हजरत अली साईं जी ॻाल्हि पे थे बयान कम ईद जो ॾींहुं थियो साईं या अॼु असीं ताईं ईद ते आया आहियूं रोज़े रखण महिल शौक़ु ई कोन ईद जे लाइ अल्हम्दुलिल्लाह अॻु ई तयारी हूंदी आहे। हैदर करार ईद जी निमाज़ पढ़ी आहे ईद जी निमाज़ पढ़ी ॿाहिरि पियो थो मोटे ईदगाह खां ॿाहिरि हलियो आहे। हज़रत अली शेर खुदा जी तबियत नासाज़ मालूम थी हसनैन करीमेर पासे में आया। शेर खुदा बेहोश थी वियो आहे पुछंदा बाबा अॼु ईद जे ॾींहं में बेहोशी शादी आहे खणनि सा पिया पेरनि ते चिमड़ियूं हथनि ते चुनो अब्बा तूं हेॾो बहादुर आहे तोखे छा थियो आहे? होश में आयो फरमाए थो अब्बा रमज़ान जो महीनो मूं वटि महिमान थी आयो हो अॼु रब जे दरबार में दफ़्तर पेश नहीं कंदो त फलाणे मूंसां हीअ मल्हाई आहे फलाणे मूंसां हीअ मल्हाई आहे फलाणे मूं में रोज़ा रखिया फलाणे न रखिया अॼु रमज़ान महीनो वियो हूंदो ख़बर न आहे त मां अलीअ वटां अला राज़ी थी वियो अला नाराज़ थी वियो। एॾो दर्द एॾो फिक्र मुंहिंजा दोस्तो अर्ज़ पे थे कम त हिकु हिकु ॾींहुं हूंदो आहे ईद जो ॾींहुं छाजे लाइ रमज़ान शरीफ़ जे बदिले में नेमतूं मिलंदियूं पर अञा हिकिड़ो ॿियो ॾींहुं बि अॻियां अचणो आहे जंहिंजे बारे में मूं तव्हांजे आयत पढ़ी सलाद घटि आहे थी माना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। वरी ॿ दफ़ा बुलंद आवाज़। रब्बुल आलमीन जी ज़ात बरकात में थी अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। और मुंहिंजा बाना हिते तोखे दोस्तनि ते नाज़ आहे मिटनि माइटनि ते नाज़ आहे भाइरनि ते नाज़ आहे अज़ीज़नि क़रीबनि ते नाज़ आहे हे मुंहिंजा आहिनि। मां हाणे कंहिंसां विढ़ंदुसि मुंहिंजा मिट माइट ईंदा साथ ॾींदा रफ़ में तो दोस्त ते नाज़ अथई मगर अहिड़ो ॾींहुं अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व जॾहिं उहो ॾींहुं ईंदो त दोस्त दोस्तनि जा दुश्मन थी बीहंदा बेज़ार थी वेंदा को बि कंहिंजे साथ कोन ॾींदो अहिड़ो त सख़्तु ॾींहुं हूंदो। नबी पाक में था त मख़लूक़ात जा 3 हिसा हूंदा हिकिड़ा उहे हूंदा जे क़बरनि मां उथंदा त जन्नती सारियूं क़बरनि ते बीठियूं हूंदियूं उन्हनि ते सवार थींदा। ॿिया उहे हूंदा जेके पैदा थी महशर जे मैदान में हलंदा। ॿिया उहे हूंदा जंहिंजूं जंघूं मथे हूंदियूं मथे भर हलनि मथे भर हलाए वेंदा। असाबनि पुछो कि भला कैफ़ यमशून मथे भर पंधु कीअं थींदो? फरमायो त जेको रब पेरनि ते थो हलाए सो क़यामत जे मथे ते हलाईंदो सिज मेल जे पंध ते अचे बीहंदो जहन्नम जे बाहि जो प्रकाश 500 मेलनि ते नज़र ईंदो गर्मी महसूस थींदी रत रोअंदा कंहिंखे भेड़ीअ ते कंहिंखे गोॾे ते कंहिंखे चेल ते कंहिंखे कुल्हनि ते पाणी हूंदो दाहूं कंदा अहिड़े महशर जे मैदान में केरु कंहिंसां साथ कोन ॾींदो मगर हिकिड़ो टोलो ऐं कहिड़ो फरमाए थो अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। या सभु बेज़ार थी वेंदा मगर मां अल्लाह जा परहेज़गार बाना तक़वा वारा बाना नेक बाना विलायत वारा बाना मां रब जा कामिल बंदा जेके आहिनि उहे दुनिया जे तख़्ते ते बि वफ़ादार त क़यामत में बि ग़रीबनि जो साथ ॾींदा अल्लाह जा वली। हज़रत गौसे आज़म महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवान हा फरमाए थो कद्र भी हो साईं कद्र भी हो गौसे पाक रमज़ान शरीफ जी पहिरीं रात थी हज़रत महबूब सुभानी जाओ
दाई में जारियो साफ करे कपड़ा तंजन बजन बधी तैयार करे ऐं अमर जे हंज में छॾे हज़रत बादशाह पीअ जी अम्मतुल जब्बार नालो होसि उन जे हंज में जॾहिं बचिरो आयो आहे पर ख़्याल कई त खीर पियारियांसि छाती सां खीर न थी मुंहुं ॿिए पासे करे वरी लाइ वरी मुंहुं ॿिए पासे करे चएसि अब्बा मस्त मस्त ॼाओ आहे हेड़ो प्यारो पुटु आहे जो पेट में हूंदे त बि मां करामत ॾिसंदी आहियां अॼु खीर छाजे लाइ नथो पीए चए त अम्मा तोखे ख़बर फिटाण ते अचे त नेक माण्हू निभागो थी पवे हा साईं फिटे त नेक बि निभागो थी पवे ऐं जो क़िस्मत आहे त निभागो बि नेक चोर हुजे वॾो हिकु दफ़े पंहिंजे ज़ाल खे चई ॻाल्हि त ॿुध कहिड़ी कि बगदाद में को पीर आयो आहे अब्दुल कादिर नालो अथसि जीलान जे पासे जो आहे सो ॾाढा माण्हू सुधारिया अथसि पोइ तुंहिंजो मगज़ ख़राबु आहे मगज़ मां वञी मुरीद थियासीं चई वाह जो मुरीद थींदे थींदे मुल्ला त तस्बीह हथ में खड़ बि पवंदी कंदे छा अल्लाह चोर ठीकु आहे न जंहिंजो तुंहिंजो ढगो ढोर रहे पोइ खायो पियो पटियो सॼो वेठा आहियूं पोइ ॿार मरंदा बुख मां बि ॾिसां न वाइदो थो ॾियां चोरी न छॾी पर मोकल जे मुरीद थी भला वाइदो ॾिस भली वञ सिधो गौस पाक जे दरबार में अचे परे खां निहारे हज़रत महबूब सुभाणे फरमायो त बान खे ओस ते वठी अचो वठी आया बा कीअं आयो आहे साईं दिलि थी चवे त मुरीद थियां हलिया मुरीद कयां ज़िक्र था ॾियनि ला इलाहा इल्ला कादरी ज़िक्र न जीअं बा शरीयत जी ताबेदारी कजां जीअं मुर्शिद साईं ॻाल्हि सभु सही जीअं चवंदे टेकंदुसि ज़कातूं हज निमाज़ूं ख़ैरातूं सभु फरमान पूरा कंदुसि पर हिकिड़ी ॻाल्हि अॼु ॿुधाए चोरी मां न छॾींदुसि छो कोन छॾींदे चई मां पोइ ते वाइदो करे आयो आहियां हू बि नंढो मुर्शिद समय त उन सां वाइदो करे आयो आहियां महिरबानी करे हा मूंखे ॾिजां माफ़ी बाक़ी ॿियो जीअं चवंदे त कंदुसि भाऊ सपा खे फरमायो त ॼट आहे चवांसि न त भॼी वेंदो चई मां ठीकु आहे तूं भली चोरी कर ॿधिजी पे त मां छॾाईंदोमांसि की हुजे ई पीर अहिड़ो न जो कंहिंजो ढगो चुरंदो रखिजां ॿधिजी पे त मां छॾाईंदोमांसि पर शर्त हिकिड़ो अथई साईं कहिड़ो समय त इहो शर्त आहे हिकु त कूड़ न हणंदा सची ॻाल्हि केरु पुछी कजां ऐं ॿियो त अव्वल वक़्त में कई बि निमाज़ टाइम थिए त अव्वल वक़्त में बांग ॾेई निमाज़ पढ़ी ॻाल्हि क़बूल फ़ैसिलो थियो सहियूं थी वियूं जे ॿधुसि त तूं छॾाइजां न की मां कूड़ हणंदुसि न की निमाज़ निकितो ॿाहिरि निकिरी उहे जेके रंबाज़ चोरीअ जा उहे बि ॿाहिरि रखिया दिलि में सोची हाणे ॿियनि जी चोरी कयां 5 रुपया मिलनि को ज़रो मिले सोन जो अॼु राति हणां थो बादशाह जे घर खे खाट जे वञी बुल लॻो त यका बच्चा ॿार ढाई फटाका जे ॿधिजी विया साईं वेझो पाणे छॾाईंदो बगदाद जो 15 कोन्हे छा जो शहर हाणे महलात शाही भॼे कीअं अचे लॻो काबिल पुट जे ॾाढो पोइ मसुर थियो त हिन जी खाट टपाए पार अंदरि लंघे वियो अञा सामान सरला ॿधे पियो त बगदाद जे शहर में बांग आई अल्लाह अकबर अल्लाह अकबर हाणे बांग अची वई मुर्शिद सां वाइदो करियां हा तो जहिड़ो मूं जहिड़ो सचो मुरीद हुजे ओभर खान जे पुठियां त देरी कोन कराए मां शादी करणु खण ही वफ़ादार ख़ुदा जी ज़ात का बरकात हुनजी क़िस्मत मोचारी बनाई उस बादशाह जे सामान चोरी वारो उते रखियो आहे वुज़ू अॻई करे आयो हो दिलि में ख़्याल कई त नमाज़ी बांग चई नमाज़ पढ़ां जे ॿधिजी पियुसि त पाणे साईं छॾाईं बादशाह जे महलात में बीठो आहे ऐं बांग थो चए अल्लाह अकबर इहो सोची पुलिस आहे चौकीदार आहिनि बांग जो ॾिने त चौकीदारनि चयो त को बादशाह जो महिमान थो बांग करे बादशाह मथे मारी ते वेठो उन वरी दुआ ते घुरी त मुंहिंजा मौला मूंखे हज़रत ख़िदर अलैहिस्सलाम मिला ख़ाजा ख़िदर उहो मूंखे मिला बांग जो ॿुधई चई कहिड़ो रब करीम आहे घर वेठे ख़ाजा ख़िदर अची वियो लही आयो अचे ॾिसे त भरी सामान जे अॻियां रखे निमाज़ ॾिठो अलाह बादशाह जो खड़को ॿुधई न चवां डिघी किरा त कयां बादशाह ते खड़ा खां हेॾा त मार खां खाट खां जीअं पढ़े क़ुरान घणो तीअं बादशाह जो अकीदो वधे केॾो छो क़ुरान पढ़े वॾो को दरवेश आहे सलाम वराई बादशाह पेरनि ते किरी रोई ॾिनो चए थो मुंहिंजा मौला केॾो मां कमीणू चोर आहियां चोर खे बादशाह पेरनि ते पवे हा कॾहिं बि कोन पियो हा पर मुर्शिद गौस आज़म जी निगाह हे उन जी कमालियत आहे बादशाह चए थो ख़िदर अलैहिस्सलाम चए थो मिठा मां ख़िदर कोन आहियां मां चोर आहियां इहो खाट रहियो अथां मां इहो सामान जी भरी वधी पई आहे चए थो ॻाल्हि सही आहे मूंखे ख़बर आहे हज़रत ख़ाजा ख़िदर अटकलूं करे जिंद छॾाईंदो आहे मां न छॾींदो मां
ख़्वाजा ख़िज़र मूसा अलैहिस्सलाम खां हट करो करे जिंद छड़ायो, बेड़ियूं भॻाईंसि, भितियूं ठाहियईं, छोकिरे खे मारी ख़िज़र हज़रत मूसा खे सब्र कोन आयो, मां सब्र कंदो, मां चा बि करे मां न छॾींदो, मां मूंखे फैज़ ॾे। हज़रत गौसे पाक ॾे निहारे उन महलात ॾे मुंहुं करे चोर चए थो मुंहिंजा गौस मुर्शिद पीर मुंहिंजा पादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा ऐं कामद जा खलील हसनी हीनो आया अची वार तीन वसील दाता मुझे दिल के दे दिलासा दलील पोइ ज़िलत कयुम ज़लील रस बादशाह बगदाद जा। और मुर्शिद गौसियत में को वादो कयो त जे बदजी पे त मां छड़ाईंदो मां, हाणे हूअं मां कोन बधो आहियां पर मां फैज़ किथां आणियां जो मां बादशाह खे फैज़ ॾियां, हाणे मूंखे फैज़ तूं ॾे त मां थो तुंहिंजो फैज़ वंडे बादशाह खे ॾियां। सॾ थो करे हा मैं तो मीरा शाह मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी बादशाह बगदादी कर का मार मुरीद ते हिन सॾ कया आहिनि। गौसे आज़म ॿुधान निगाह थी आहे हिन जे मथां, हिनखे फैज़ मिलियो आहे, हीअ निगाह करे त बादशाह जे मथां त बादशाह बि फैज़ वारो थी वियो। फरमाए थो त क़यामत जे मैदान में ये सभई डंडे बाज़ दोस्त कम कोन ईंदई इल्लल मुत्तक़ीन मुंहिंजे सालनि ॿारनि जी सोबत कर, नेकनि जो पासो वठ, उहे बि दीनदार तूं बि दीनदार थी, पोइ क़यामत में तक़वा वारा बि जन्नत में त तूं बि जन्नत में। मुंहिंजा मिठा अल्लाह जी ज़ात असां खे हिदायत अता फरमाए, असां तव्हांजे खे हिन रहमत ऐं बख़्शिश वारे ॾींहं में चल असांजे गुनाहनि खे बख़्शे। दुआ घुरो त मुंहिंजा मौला अॼु जीअं पंहिंजे नेकनि भलारनि ऐं प्यारनि ॿारनि खे वंड ॾींदे उन्हनि जे बुरानि खे बख़्शींदे कोझा किनाऊं त बि मोहम्मद रबी जे सदके असांखे बख़्श फरमाए। गोरिड़ा भनी अदब सां दुआ घुरो त रब असांजे गुनाहनि खे बख़्श फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबि अजमईन। मुंहिंजा साईं पंहिंजे महबूब जे सदके असां गुनाह बख़्श फरमा। मुंहिंजा मौला असीं गुनाहगार हूं बदकार हूं, असां त मुसीबतूं दूर फरमा। मुंहिंजा मौला असांजे दिलनि में क़ुरान पाक जी मोहबत पैदा फरमा, असांखे क़ुरान पाक ते अमल अता फरमा। मुंहिंजा मौला पंहिंजे रहमत सां पंहिंजे प्यार ऐं पंहिंजे कर्म सां मुंहिंजा मौला सारी जमात खे आबाद फरमा। मुंहिंजा मौला पंहिंजे रहम ऐं कर्म सां असांजी मस्जिद खे मदरसे खे आबाद फरमा। मुंहिंजा मौला क़ुरान पाक जे रंग सां क़ुरान पाक जे फैज़ सां क़यामत तक इन जॻह खे आबाद फरमा। मुंहिंजा मौला असांजे भाइरनि खे असांजे मुस्लमाननि खे हिदायत अता फरमा। मुंहिंजा मौला असांजे एबदारनि जे एबनि खे न ॾिसो पंहिंजे रहमत जा दरिया पलटा। मुंहिंजा साईं पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे गुंबद खिदरा जो दीदार नसीब फरमा, बैतुल्लाह जो हज नसीब फरमा, असांजे दिलनि में इस्लाह पैदा फरमा, नेक नियती पैदा फरमा। मुंहिंजा मौला असांखे पाण में इत्तिफ़ाक़ इत्तिहाद अता फरमा। मुंहिंजा मौला असां में इख़्तिलाफ़ ऐं दुश्मनियूं अदातूं दूर फरमा। मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके सभिनी जे दिलनि खे बचरनि खे आबाद फरमा, बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़ वारनि जा कर्ज़ दूर फरमा, बीमारनि जा मर्ज़ दूर फरमा। मुंहिंजा साईं बैतुल मुक़द्दस खे यहूदियुनि जे चंबे खां आज़ाद फरमा। मुंहिंजा मौला असांजे पाकिस्तान मुल्क खे हर मुसीबत खां आज़ाद फरमा। मुंहिंजा साईं असांजे रईस साहबनि खे नेक बि बनाए त कामयाबी अता फरमाइनि। मुंहिंजा मौला उन्हनि खे बि दुनिया आख़िरत में इज़त वारो बना। मुंहिंजा साईं पंहिंजे महबूब जे सदके सभिनी मुस्लमाननि खे आबाद फरमा। قال الله تبارك وتعالى في شان حبيب الكريم ان الله وملائكته يصلون على النبي يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا